अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आवां जी मेज़बान रूबी अली। प्रोग्राम यादगिरियों सां गॾु उमेद कयां थी तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, मज़े में हूंदो, जिते बुझो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं असां तव्हांजे लाइ हमेशह कॾहिं कहिड़े शहर में, कॾहिं कहिड़े शहर में, किथां खां पंधु करे सिर्फ़ु तव्हांजी मोहबत कुर्ब ऐं तव्हांजो जेको फीडबैक आहे उन जे लाइ असां हर हंधि पहुची वेंदा आहियूं। अॼु जंहिं पर्सनैलिटी जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं, बल्कि तव्हांखे ॿुधायूं छो जो उन जे लाइ तव्हां असांखे बेहद SMS कया, बेहद तव्हांजो इसरार हुयो त असां हुननि सां गॾु यादगिरी प्रोग्राम कयूं, उन्हनि सां गॾु उन्हनि जी लाइफ जी ॾिसूं। अॼु असां मुमताज़ मौलाई साहिब जी तरफ़ वञी रहिया आहियूं। तमामु बहितरीनु लेखक, शाइर जंहिंखे चइबो आहे, तमामु सुठो उन्हनि हमेशह लिखियो आहे। जॾहिं हुननि पाण ॻाइणु स्टार्ट कयो त अलाह साईं उन्हनि खे एतिरो नवाज़ियो जो अॼु असां उहो सॼो रुख, उहो सॼो पहलू जेको उन्हनि जी ज़िंदगी जो आहे तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि जी जेको ख़ूबसूरत ज़िंदगी आहे उहो तव्हांजे साम्हूं इनशाला असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। जीअं तव्हां मुमताज़ मौलाई साहिब जे लाइ बि SMS कंदा रहियो त तव्हां हुननि सां गॾु यादगिरियूं प्रोग्राम कयो, तव्हांजे पुरज़ोर इसरार ते असां अची पहुता आहियूं उन्हनि जे घर ताईं। ऐं जेके बि तव्हांजा फेवरेट सेलिब्रिटीज़ आहिनि, जेको शायदि असांजे ज़हन मां, मुंहिंजे डायरेक्टर साहिब जे ज़हन मां ओझल हुजनि, तव्हां असांखे SMS करे ॿुधाए सघो था। KTN जेको आहे उन ते चैनल असांजो ठहियलु आहे, KTN चैनल, उनखे सब्सक्राइब कयो, उन खां पोइ उते कमेंट्स कयो ऐं असांखे ॿुधायो त असां कहिड़े सेलिब्रिटी खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं न, बल्कि उन्हनि जे घर वञूं, उन्हनि सां यादगिरी प्रोग्राम कयूं। हाणे साम्हूं आहियूं ऐं पहुचण वारा आहियूं, थोरी देरि में तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं मुमताज़ मौलाई साहिब सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां कीअं हिते असांजे ग़रीब खाने ते? सर, माण्हुनि जे पुरज़ोर इसरार ते ऐं असांजी ख़्वाहिश हुई त तव्हां वटि अचूं, तव्हांजी लाइफ स्टाइल खे माण्हुनि ताईं पहुचायूं त तव्हांजी ज़िंदगी कीअं आहे। वॾी महिरबानी, तव्हां एॾी तकलीफ़ कई। तव्हां अचानक आयो त मुंहिंजे लाइ मां कुझु चई नथो सघां, पर हिकिड़ो गीत ज़रूरु चवंदुसि। अरे सो स्वीट सर। हो पेरिया गुल छटिया पेर पो रखिजा, पंहिंजी गाॾी मां पीरी पो लहिजा, कुर्ब करे तूं पेर भरे तूं आयो आहीं बिस्मिल्ला, मेरा न तुंहिंजा पेर थियनि, अलाह करे ख़ैर थियनि। अचो। छा ॻाल्हि आहे सर, छा ॻाल्हि आहे, हेॾो वॾो घर आहे, भुलिजी न पवां। थैंक यू सो मच सर, थैंक यू। तव्हां जा शोज़ हूंदा आहिनि, तव्हां एतिरा बिज़ी हूंदा आहियो, उन जे बावजूद बि तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। महिमान जे लाइ टाइम कढणु लाज़िम हूंदो आहे। असां सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी रवायत आहे। अलहमदिल्ला तव्हां असांजा महिमान आहियो, असांखे ख़ुशी थी। केतिरो बि टाइम तव्हां ज़ाहिरी आहे, हिकिड़ो आर्टिस्ट माण्हू सदाईं बिज़ी हूंदो आहे, त तव्हां लाइ टाइम कढणु बि ज़रूरी आहे। सो मच सर। जॾहिं थोरी दिलि शिकस्त आहे कुझु आर्टिस्टनि खां थी, त पोइ हिकिड़ो फ़ैसिलो इहो ई मूं कयो, हाणे मूंखे ॻाइणो आहे, मूंखे पाण खे ॻाइणो आहे। पोइ मूं ॻायो, जेको ॻायुमि जहिड़ो ॻायां पियो, अलहमदिल्ला पसंदि कनि पिया, माण्हू लाइक कनि पिया, उहो उन्हनि जी महिरबानी आहे। जेके चाहींदड़नि मुंहिंजा हिन जॻह एतिरियूं इज़तूं, एतिरियूं मोहबतूं ॾियनि पिया, अलाह उनखे ख़ुशि रखे। यादगिरियूं संभाल कम ईंदे, यादगिरियूं संभाल कम ईंदे। सभ खां पहिरीं हिकिड़ो सवाल जेको मुंहिंजे दिलि में आहे, मां चवां पई अहिड़ी कहिड़ी जादू जी छड़ी आहे तव्हां वटि जंहिंमें माण्हुनि ते कब्ज़ो था करे वठो? इहो सभु मौला जो करम आहे। मां त नाचीज़ इंसान आहियां हिकिड़ो, बसि जेको ॻायां पियो उहो पसंदि पिया कनि, इहा मौला जी करम नवाज़ी आहे। मूंखे लाइक़ु सम्झनि पिया इन जे। माना पहिरीं जॾहिं लिखणु स्टार्ट कयो त अहिड़ो लिखियो जो जेको बि तव्हांजो सॉन्ग ॻाइनि पिया, हर माण्हू उहो हिट पिया थियनि। हुन खां पोइ चवंदा आहिनि न, लिखणु ऐं हुन खां पोइ ॻाइणु, ऐं हुन में बि जॾहिं हथु विधो त छो त बेसिकल इहा म्यूज़िक जी दुनिया मिलियल हूंदी आहे। त मूं जॾहिं शाइरी में, जॾहिं मुंहिंजो शाइरी जो सिलसिलो त 17 खां 18 साल मूं शाइरी कई ऐं वॾनि आर्टिस्टनि मूंखे ॻायो, ऐं उन में छा हूंदो त वॾनि मूसीकारनि सां मूं कमु कयो। छो त मुंहिंजे लाइ को ॻाइणु प्रॉब्लम कोन हुयो। वॾा मूसीकार जेके उस्ताद ज़हूर ज़ेबी, शाहिद बज़मी साहब, अज़हर साहब,
अहिड़नि वॾनि मूसीक़रनि सां गॾु वेही मां पंहिंजी कंपोज़िशन कंदोसि, पंहिंजी शाइरी कंपोज़िशन कंदोसि, म्यूज़िक ट्रैक ठाराईंदोसि, वरी आर्टिस्टनि खे वेही ॻाराईंदोसि, ॿी ॻाराईंदोसि। मतिलबु सुठनि सुठनि आर्टिस्टनि खे बि ॻारायो मूं त हीअं न हीअं न। म्यूज़िक में मतिलबु मुंहिंजी तक़रीबन लाइफ म्यूज़िक में ई गुज़री आहे। 17-18 साल तव्हांजो इन शाइरी सां रहियो तालुकात। पोइ मुंहिंजे लाइ ॻाइणु को प्रॉब्लम हुयो कोन त मुंहिंजे लाइ को न, तव्हांजे लाइ ॻाइणु प्रॉब्लम कोन्हे, पर मसइलो इहो आहे त जॾहिं असां चवंदा आहियूं कोई बि शइ चूज़ कंदा आहियूं, लाइक फस्ट असां तव्हां शाइरी कई, उन में अलाह साईं एतिरी इज़त ऐं शोहरत ॾिनी, हुन खां पोइ ॻाइणु स्टार्ट कयो त उन में चवंदा आहिनि न सभु रिकॉर्ड जीअं टोड़े छॾनि। मतिलबु एतिरो पंहिंजे पाण ते यकीन हुयो त मतिलबु मां ॻाईंदसि, जंहिं शइ में हथु विझंदसि, या कुझु अहिड़ो कुझु जादू आहे इहो अलाह जो करम हो। मूंखे पंहिंजी माउ जी दुआ हुई, जॾहिं थोरी दिलि शिकस्त आहे कुझु आर्टिस्टनि खां थी त पोइ हिकिड़ो फ़ैसिलो इहो ई मूं कयो, हाणे मूंखे ॻाइणो आहे, मूंखे पाण ई ॻाइणो आहे, पाण खे ॻाइणो आहे। पोइ मूं ॻायो, जेको ॻाइमि जहिड़ो ॻायां पियो, अल्हम्दुलिल्लाह पसंदि कनि पिया माण्हू, लाइक कनि पिया, उहो उन्हनि जी महिरबानी आहे। जेके चाहींदड़ आहिनि मुंहिंजा, इन जेके एतिरियूं इज़तूं एतिरियूं मोहबतूं ॾियनि पिया, अलाह उनखे ख़ुशि रखे। चवंदा आहिनि जॾहिं नियत इंसान जी साफ़ हूंदी आहे, जॾहिं माण्हू सुठो हूंदो आहे त उनजो कनेक्शन डायरेक्ट अलाह साईं सां हूंदो आहे। बेशक अलाह साईं दिलनि जा हाल वधीक थो ॼाणे। अलाह साईं जो इहो करम आहे। पर हीअ जेका असांजी फील्ड आहे इहा हलंदी नियतुनि ते आहे। बिल्कुलु हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त नियत जंहिंजी बि नियत साफ़ आहे ऐं जंहिं बि इंसान पंहिंजी नियत सां इहो ई कमु कयो आहे त मूंखे ॻाइणो आहे, मूंखे पंहिंजी महिनत करणी आहे। जीअं तव्हां फ़र्ज़ु कयो तव्हांजो प्रोग्राम माशाअल्लाह जेको हीउ अॼु हले पियो, तव्हां हिकिड़ी जिदोजहद कई त असांखे हीउ प्रोग्राम करिणो आहे, हीउ हिट करिणो आहे, जी, त महिनत त हुई ऐं तव्हां नियत सुठी थी वई। ऐं जेकॾहिं मुंहिंजे ज़िंदगी में काफ़ी माण्हुनि रुकावटूं आंदियूं मुंहिंजे ॻाइण ते, अध खां वधीक रुकावटूं आंदियूं, इहे बसि वठी ॻाइणा थिया, मूंखे जवाब सुवाल हेॾां होॾां वठि सठि, त हिमत कोन हारी, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हलूं पिया। इंसान महिनत जेको कंदो आहे रायगन करे न आहे वेंदी, आहे वेंदो, बिल्कुलु। माण्हू केतिरा बि चवनि था कोशिशूं कनि, पर हू जॾहिं गॾु आहे त कोई नथो रोके सघे। कंहिं कोई बि तव्हांखे चाहे करे बि तव्हांजा रस्ता बंदि नथो करे। बेशक बेशक। ऐं अलाह तव्हांखे एतिरो नवाज़ियो आहे, एतिरी तव्हांखे इज़त ॾिनी आहे, एतिरी शोहरत ॾिनी आहे, इलाही घटि अरसे में, इलाही घटि वक़्त में, थोरे अरसे में उन्हनि बुलंदियुनि ते पहुता आहियो जिते माण्हुनि खे सालनि जा साल लॻी वेंदा आहिनि, इलाही टाइम लॻी वेंदो आहे, उमिरि पंहिंजी ॾेई छॾींदा आहिनि उन्हनि हुन जाइ ते पहुचण जे लाइ। बिल्कुलु। अच्छा, पहिरीं हिकु शाइर हुयो, हिकु आम शाइर, सिंपल ज़िंदगी जी, पर जॾहिं ॻाइणु स्टार्ट कयो त हिकु वॾा सेलिब्रिटी थी वियो। पहिरीं माण्हुनि जो रवैयो ऐं हिकिड़ो सेलिब्रिटी थियण खां पोइ जो रवैयो कीअं रहियो? छो त जंहिं दौर में शाइरी असां कंदा हुआसीं उन टाइम ऑडियो कैसेट जो दौरु हूंदो जी, त शाइर स्क्रीन जे पोयां ई हूंदो, त शाइर खे घटि माण्हू सुञाणींदा हुआ। त उन टाइम त आम ज़िंदगी घुमंदा हुआसीं, खाईंदा हुआसीं, जिथे किथे वेंदा हुआसीं, असांखे केरु माण्हू सुञाणींदो बि न हुयो। हीउ कोई शाइर आहे, को दोस्त, को वास्ते वारो, उहो सुञाणींदो हुयो, बाक़ी आम माण्हू, आम पब्लिक न सुञाणींदी हुई असांखे। सही, छो जो शाइर वीचारो महिनत इलाही कंदो आहे, पर हू कॾहिं रजिस्टर्ड कोन थी सघंदी आहे, उनजी ख़बर कोन पई सघे। उहो वरी टाइम ॿियो हुयो न ऑडियो जो। हींअर त माशाअल्लाह अञा शाइरनि खे इज़त मिले पई, छा त स्क्रीन जो दौरु अची वियो आहे, शाइर स्क्रीन ते वेहनि था, ख़बर पए थी कहिड़ो शाइर आहे, हीउ कहिड़ो आहे, इन में हर को महसूसु करे वञे थो। पोइ हाणे माण्हुनि जो रवैयो सेलिब्रिटी थियण खां पोइ तमामु वॾियूं मोहबतूं मिलंदियूं आहिनि, तमामु घणियूं इज़तूं मिलंदियूं आहिनि मौला जे करम सां। जिथे वेंदा आहियूं उते लख इज़तूं मिलंदियूं आहिनि, एतिरियूं जो सोचे बि मां नथो सघां। ऐं वेझा साथी वधीक वेझो थिया या परे थिया शोहरत मिलण खां पोइ? न, मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, सुठा सुठा दोस्त आहिनि, जिन सां मुंहिंजा रिश्ता तालुकात भाइरी रिश्ता आहिनि, दोस्तनि वारा आहिनि, उहे मूंसां अॼु बि गॾु आहिनि, पहिरियां बि गॾु हुया, अॼु बि हा गॾु आहिनि बिल्कुलु। बाक़ी कुझु मुनाफ़िक़ इंसान थींदा आहिनि ज़िंदगी में, अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि जेके बुग़्ज़ ऐं मुनाफ़िक़त त ख़बर अथव त हज़रत अली अलैहिस्सलाम जे दौर खां हले पई, उहा हलंदी रहंदी, बिल्कुलु हलंदी रहंदी। चवंदा आहिनि इहो ई त कामयाबी जो हिकिड़ो हूंदो आहे, कामयाबी इहो ई त आहे, जॾहिं तव्हांजा दुश्मन वधीक वधंदा वञनि त तव्हां सम्झो तव्हां कामयाबु आहियो। बेशक, अली जो कॉल आहे। बेशक। छो जो दुश्मन जी ख़बर ई तॾहिं पवंदी आहे, पहिरीं त माण्हू कुझु बि न हूंदो आहे, छो जो उन सां दुश्मनी कोई बि नथो करे। बिल्कुलु सही आहे। अच्छा, तव्हांजी तबियत डिफरेंट आहे, पर तव्हां जेको लिखंदा आहियो उहो तव्हांजी तबियत खां बिल्कुलु ई मुनफ़रिद आहे, बिल्कुलु चेंज आहे। हा बिल्कुलु, तबियत मुंहिंजी शुरू खां हिकिड़ी ईअं नरम मिज़ाज इंसान रहियो आहियां, प्यार भरियो इंसान रहियो आहियां, कॾहिं बि ॿिए जी तकलीफ़ बर्दाश्त न कंदो आहियां, पाण ते बर्दाश्त करे वेंदो आहियां, पर ॿिए जी कोन करे सघंदो आहियां।
पर लिखंदा ॿिए टाइप जी शाइरी आहियो, पर तबियत तव्हांजी ॿी आहे। जहिड़े ते हिकिड़ो माना अगरि मुमताज़ मौलाई साहिब खे ॾिसे त ही इलाही सैड लिखंदा हूंदा, इलाही ॾुख भरियल गज़ल्स शयूं, पर लिखणु तव्हांजो ॿियो आहे, तव्हां ॿिया आहियो। मां बि त उहो ई आहियां बिल्कुलु। न तव्हां थोरा फन टाइप लिखंदा आहियो। जी जी। ओड़ी तबियत त तव्हांजी न आहे फनी। फनी टाइप त मूं घटि लिखियो आहे, मतिलबु प्यार भरिया गीत मूं लिखिया आहिनि काफ़ी, जेके प्यार भरिया हूंदा, के वरी के दर्दीला कलाम हूंदा आहिनि, ओड़े हिसाब सां शाइरी कई आहे। तव्हांखे पाण कहिड़े क़िस्म जी शाइरी जेको दिलि खे टच कंदी हुजे, हा ही कमाल आहे? तमामु सभु गीत तक़रीबन सुठा रहिया आहिनि। उहो जा त शाइरी जे दौरान हींअर वरी मां वरी शाइरी घटि पियो टाइम ॾियां, टाइम न आहे। हींअर शाइर ॿिया दोस्त मुंहिंजा लिखनि पिया, जेके जिन जा गीत अॼुकल्ह तमामु हिट पिया हलनि, उन्हनि जी महिनत आहे। हींअर मां शाइरी घटि टाइम घटि पियो ॾियां। हाणे घटि था ॾियो। पंहिंजी शाइरी पाण ॻाईंदा आहियो या न? कोन थो हाणे करे सघां। हींअर तक़रीबन दोस्त आहिनि, जीअं फ़र्ज़ु कयो वही तकिड़ो आहे ज़ुल्फ़कार मंगी आहे, उहे साथ में हूंदा आहिनि। ॿिया शाइर जीअं मुंहिंजो प्यारो भाउ हाजी उबैद जतोई, ऐं परेल मुगेरी, ॿिया अहिड़ा काफ़ी दोस्त शाइर आहिनि। सिंध जा तव्हां हाणे जेके उहो सेलिब्रिटी आहियो जंहिं वटि तमामु घटि टाइम हूंदो आहे, मुंहिंजे ख़्याल में ॾींहं में राति में तव्हां ॿ टे शो जेके आहिनि कंदा आहियो, त पोइ दोस्तनि साथियुनि खे कीअं टाइम ॾींदा आहियो? बसि मुंहिंजी मजबूरी आहे, दोस्तनि खां सवाइ सरंदी बि न आहे, मुंहिंजी सरंदी बि न आहे। जेकॾहिं को बि टाइम मिली बि वेंदो आहे त घर में हूंदो आहियां त 8-10-5 दोस्त अची वेंदा आहिनि, फ़ोन करे घुराए वठंदो आहियां। पोइ घर वारा ई चवंदा आहिनि त हे टाइम मिलियो, उन जे लाइ बि तव्हां दोस्त घुराए छॾिया। मुंहिंजो महिमान दोस्त जेसि ताईं न ईंदो आहे, सुकून न ईंदो आहे मूंखे। तेसि ताईं इंसान खे सुख कोन ईंदो, तेसि ताईं इंसान हली बि कोन सघंदो। हा, इहो मुंहिंजी ज़िंदगी में दोस्तनि सां मोहबत करणु, उन्हनि जी मूंसां मोहबत शायदि तव्हांखे नथा सुञाणनि, न ख़बर ई न आहे मुमताज़ साहिबु आहे। नथा सुञाणनि बिल्कुलु। छो त ही हमेशह असांजी तक़रीबन सिंधी को मुर्दा परस्त रही आहे। मरण खां पोइ माण्हू खे यादि कयो वेंदो आहे। मूंखे बि यादि कंदा। जग मुझो यादगिरियों संभाल कम ईंदे, यादगिरियों संभाल कम ईंदे। हाणे त ही मुमताज़ मौलाई हिकु सेलिब्रिटी जंहिंसां हाणे असां वेठा आहियूं, हिकु मुमताज़ मौलाई जंहिंखे कोई न सुञाणींदो हुयो, हुन लाइफ जे बारे में कुझु ॻाल्हायूं। छो जो यादगिरियूं असांजे प्रोग्राम जो जेको मेन फॉर्मेट आहे सो आहे इहो त असां हिकिड़े बराड़ी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू। बराड़ी में मुंहिंजो हिकिड़ो ॻोठु हुयो, मुंहिंजो ॻोठु माना ईअं सम्झो सभु मौलवी हुया। अच्छा, अॼु बि आहिनि उहे, सभु मौलवी आहिनि, हाजी आहिनि, अलहमदिल्ला। पंहिंजो ॻोठु आहे, हिकिड़ो ख़ानदान आहे। उते उहो टाइम हूंदो हिकिड़ो ज़िंदगी जो गुज़ारियोसीं बराड़ी में, इलाही सादगी जी ज़िंदगी गुज़ारीसीं। केतिरियूं ॾुखायूं ॾिठियूं हिन मंज़िल ते पहुचण ताईं? ॾुख त हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहिनि, ॾुख सुख। हिन मंज़िल ताईं काफ़ी तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, काफ़ी ॾुख ॾिठा अथमि, काफ़ी जाखोड़ कई अथमि। कुझु अहिड़ी शइ जेको अॼु ताईं दिलि में कंडे वांगुरु चुभंदी हुजे? हा, आहिनि। शेयर करे सघो था? करे सघां थो, बिल्कुलु कयो। त जेको अॼु मतिलबु सभु कुझु आहे, पर उहे शयूं अॼु बि अज़ियत थियूं ॾियनि, तकलीफ़ थियूं ॾियनि, कंडे वांगुरु चुभनि थियूं। हा बिल्कुलु, उहे आहिनि तकलीफ़ूं कुझु पंहिंजनि खां। कंहिंखे मुश्किल विसरी सघनि। हाणे थकिजी पियो आहियां इलाही, माना बर्दाश्त करे करे हाणे थकिजी पियो आहियां। कोशिशि कई अथमि मुंहुं ॾेई वञा, नाजाइज़ियूं हर मोड़ ते तकलीफ़ूं नाजाइज़ियूं उहे मूंसां शुरू खां वठी रहियूं आहिनि, जेके अॼु युग ताईं हलनि पियूं। अलाह साईं बहितर कंदो, तव्हां दुआ कयो। मुंहिंजी दुआ तव्हां सां गॾु आहे। अलाह साईं तव्हांखे हमेशह ईअं ई रखे जीअं तव्हांजी स्माइली फेस आहे। आमीन आमीन। ऐं सादा तबियत आहे, पर कुझु शयूं चवंदा आहिनि इंसान वटि मां
हमेशह मुंहिंजो प्रोग्राम जेको आहे मूंखे चवंदा आहिनि त मूं अधु सिंध खे रुआरे छॾियो आहे। बिल्कुलु ही सही ॻाल्हि। दरअसल चवंदा आहिनि त माण्हुनि खे हिकिड़े ॿिए माण्हू जी ख़बर हूंदी आहे। तव्हांखे माण्हू स्टेज ते परफॉर्म कंदे खिलंदे ॻाल्हाईंदे हिकु मुमताज़ मौलाई सां मिलनि था, उन्हनि खे ख़बर न आहे अंदरां मुमताज़ मौलाई। त मां चवंदी आहियां त तव्हां जेको आहियो सो उन्हनि खे ॿुधायो त मां ही आहियां, मुंहिंजी ही पर्सनैलिटी आहे। छो त असांजो कमु आहे, हिकिड़ा आर्टिस्ट माण्हू जो कमु आहे हमेशह ख़ुशियुनि में शामिलु थियणु, ख़ुशियूं ॾियणु, ख़ुशियूं वठणु। उन बदिले में असांखे अलाए छो मुंहिंजा त चाहींदड़ सैकड़ो आहिनि, लखनि में आहिनि, उहे त मूंसां प्यारु कंदा आहिनि, तमामु मुहबत कंदा आहिनि, सुठा दोस्त मूंसां मुहबत कंदा आहिनि, जिन सां मुंहिंजो प्यारु हूंदो आहे। कॾहिं तकलीफ़ थींदी आहे, मुंहिंजा उन में मुख़्तसिर दोस्त आहिनि, जीअं मुंहिंजो कज़न आहे रमज़ान चांडियो, पोइ उनखे फ़ोन करे चवंदो आहियां, छा ॾिनो साहिबु आहे चांडियो साहिबु, उनखे फ़ोन कंदो आहियां, हाजी उबैद खे हुबदार, अहिड़ा मुंहिंजा किलो हिकिड़ा दोस्त आहिनि। परेल मुगरी शाइर आहे, बख़्तला सरोई साहिबु आहे, मतिलबु अहिड़ा हिकिड़ा प्यारा प्यारा दोस्त आहिनि कुझु चंद। पोइ उनखे कॉल करे पोइ उन सां दुख शेयर कंदो आहियां, पोइ उहे थोरी आथत ॾींदा आहिनि, वरी कुझु टेंशन मां निकिरी वेंदो आहियां। ॿाहिरि निकिरंदो आहियां, उहे ई खिल मज़ाक भोग ठका, माना ज़िंदगी मुंहिंजी थोरी खिल भोगाए रही आहे, मज़ाक घणी कंदो आहियां। उहो माण्हू वधीक मज़ाक कंदो आहे जेको अंदरां सिर्फ़ु दिलि खे पिलाइण लाइ, माना मज़ाक भोग ठका इलाही मूंखे पसंदि हूंदो आहे दोस्तनि सां गॾु। भोग ठीकु आहे, हिकु वक़्तु हूंदो आहे, पर कॾहिं ईअं थियो अंदरां टी विया हुजो, हाणे बर्दाश्त न आहे, हाणे दिलि खोले न, मतिलबु अंदर जो जेको गुबार आहे उहो ॿाहिरि कढणो आहे, रड़ियूं करे रोइणो आहे, कॾहिं ईअं थियो आहे? रड़ियूं करे रोइणो आहे, मतिलबु सभु कुझु हा सोचियो हूंदुमि, रुनो हूंदुसि, मगर अलाह जी दरबार में रुनो हूंदुसि। जॾहिं बि तकलीफ़ थींदी आहे नमाज़ पढ़ंदो आहियां, अलाह जे अॻियां रोईंदो आहियां, कंहिं दुनिया खे महसूसु न कराए करे रोई, अलाह साईं जे अॻियां रोईंदा आहियो, ॿुधाईंदा आहियो? बिल्कुलु रोअंदो आहियां, बिल्कुलु रोअंदो आहियां। एतिरो रोअंदो आहियां जो मतिलबु कॾहिं कॾहिं दुआ घुरंदो आहियां त मुंहिंजो माना लुड़कनि सां मुंहिंजा हथ बि भरिजी वेंदा आहिनि। जॾहिं न मूंखे को तकलीफ़ ॾींदो आहे पोइ मां उन खां बदिलो अॼु जो ताईं कंहिंखां बि न वरितो आहे तकलीफ़ जो, बसि वञी अलाह जी दरबार में मुसलो खणी नमाज़ पढ़ी चवंदा मुंहिंजा मौला ही मुंहिंजो फ़ैसिलो तो ते आहे, जॾहिं बि करे ॿई ते फ़ैसिला छॾियल आहिनि मुंहिंजा, जेको मूंखे तकलीफ़ ॾींदो ज़रूरु उन सां थींदी। शोहरत मिलण खां पोइ जेको पंहिंजा ई दोस्त सेलिब्रिटी हूंदा आहिनि जी, उन्हनि जो रवैयो वधीक चेंज ॾिठो हुजे, हा भई हाणे त मुमताज़ बि सिंगर थी वियो आहे, हाणे त बिल्कुलु इहे तंज़ इहे शयूं, इहो त थींदो आहे, बिल्कुलु इहो मूंसां थींदो रहियो आहे। काफ़ी दोस्त ई कंदा आहिनि जेके क्लोज़ रहिया, पोइ वरी थोरो मूंखां अलॻि थी विया, उन में थोरी हूंदी आहे जेका बर्दाश्त न हूंदी आहे। मां त फेसबुक बि न हलाईंदो आहियां, कॾहिं कॾहिं फेसबुक ते तंज़ करे छॾींदा आहिनि, का अहिड़ी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि, पोइ साड़ जी जेका हूंदी अथनि तकलीफ़ उहा कढंदा आहिनि। कॾहिं मोट में कंहिंखे रिप्लाई न ॾिनो? कॾहिं बि न, कॾहिं बि। इहो मुंहिंजी ज़िंदगी में रहियो आहे। तव्हां ईअं न त मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, तव्हां कंहिंखां बि पुछो, कंहिंखे बि मूं ॾुख जे बदिले ॾुख न ईंदो आहे, बर्दाश्त करे छॾींदो आहियां। अलाह साईं मूंखे बर्दाश्त एतिरी ॾिनी आहे, मां चवंदो आहियां मुंहिंजो मौला कंहिं इंसान में अहिड़ी बर्दाश्त ॾे, बर्दाश्त तमामु आहे अलाह जे करम सां। एतिरी शोहरत लखनि सैकड़ो में माण्हू, हज़ारनि में माण्हू जिते वेंदो आहियां, मुंहिंजी एंट्री थींदी आहे त सामुंडी एंट्री थींदी आहे, सोनामी वांगुरु थींदी आहे, माण्हुनि जो समुंड हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। पर उते मूंखे एतिरो तंग कंदा आहिनि फ़ोटुनि जे लाइ, माना ईअं सम्झो त किथे किथे त मुंहिंजा ईअं सम्झो कपिड़ा बि फाटी वेंदा आहिनि मुंहिंजी गाॾी खे टच करण लाइ, पर बि हथ लाहिण लाइ। उते मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि। अलाह जो शुक्र अदा कंदो आहियां, चवंदो आहियां मुंहिंजा मौला। गाईंदे स्टेज ते रोईंदे घणो ॾिठो आहे? हा, कॾहिं कॾहिं थींदो आहे। कंहिं कंहिं गीत अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिलि ते असरु कंदा आहिनि, पोइ हिकिड़ो दफ़ो मां रोई वेठो हुउसि। रोअण सां राहत बि मिले थी, कॾहिं कॾहिं न सुकून मिलंदो आहे, सुकून मिलंदो आहे। बिल्कुलु पंहिंजे पाण में इंसानु मुतमइन थी वेंदो आहे, ऐं सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु चवंदा आहिनि उहो जेको अंदरि में कचिरो हूंदो आहे न, उहो लुड़कनि जे ज़रिए धोपी वेंदो आहे, धोपिजी हा बिल्कुलु निकिरी वेंदो आहे। बिल्कुलु सही था चओ। ऐं जॾहिं ॾुख में फैमिली केतिरो सपोर्ट कंदी आहे? तमामु घणी कंदी आहे मूंसां। मुंहिंजी वाइफ मूंसां इलाही प्यारु कंदी आहे, मुंहिंजा नंढड़ा उहे बि प्यारु कंदा आहिनि, उन्हनि जो मूंसां बिल्कुलु पूरो साथ आहे, उनखां का शिकायत न आहे। ऐं उहे जेके माण्हू नथा सोचनि अंदरां मुमताज़ साहिब कीअं आहे, उन्हनि खे कुझु चवणु चाहियो? मूंखे चई छॾियो, मुंहिंजे थ्रू हुते पहुची वञे। शायदि तव्हांखे नथा सुञाणनि, नथा सुञाणनि,
उन्हें ख़बर ई न आहे मुमताज़ साहब आहे न था सुञाणनि बिल्कुलु छो त ही हमेशह असांजी तक़रीबन सिंधी को मुर्दा परस्त रही आहे मरण खां पोइ माण्हू खे यादि कयो वेंदो आहे मूंखे बि यादि कंदा जग मुझो विसार कम ईंदे जग मुझो विसार चवंदा आहिनि जेकॾहिं प्यार करिणो आहे जलाल चालियो जॾहिं ज़िंदा हूंदो चवंदा ही यार अहिड़ा गीत थो ॻाए ही थो ॻाए अॼु हुनखे चवंदा आहिनि सिंध जो असासो आहे ईअं न थियणु खपे जीअरे क़दुरु करणु खपे जंहिंजो बि कजे जीअरे कजे मरण खां पोइ तव्हां हुन ते मुक़बरा ॾियो कुझु बि कयो पर तकलीफ़ूं न खणी हो न पंहिंजूं ज़िंदा इंसान ज़िंदा इंसान खे ॿुधायो त असांखे तव्हांजी केतिरी क़दुरु आहे असां तव्हां सां केतिरी मोहबत था कयूं हमेशह ईअं ई थींदो आहे वाक़ई ईअं थींदो आहे बिल्कुलु असांजी क़ौम वाक़ई चइजे त मुर्दा पसंदि आहे मुर्दा परस्त आहे मरण खां पोइ उन्हनि खे अलाए छा इज़तूं सां अहिड़ी कहिड़ियुनि शयुनि सां नवाज़ींदा मगर उहे कम जूं न आहिनि उहो कम जो न आहे असां ज़िंदगी में केतिरियूं ख़ुशियूं माण्हुनि खे ॾियूं पिया केतिरो प्यारु ॾियूं पिया ऐं बदिले में कुझु बि नथा बदिले में कुझु न पियो मिले घुरूं बि नथा कुझु घुरूं बि न पिया सवाइ मोहबत मोहबत जे प्यार जे ज़िंदा हर शख़्स कहाणी आहे हर शख़्स माण्हू चवंदा आहिनि कुझु माण्हू हर माण्हू पंहिंजे लाइ सुठो आहे पंहिंजे लाइ पॉज़िटिव आहे पर असांखे ख़बर आहे त हर माण्हू अंदरां टुटल आहे हर माण्हू अंदर खां तकलीफ़ में मुब्तला आहे असां कंहिंखे खिलंदड़ ॾिसूं था शयूं ॾिसूं था सामान ॾिसूं था इन्हनि कुझु बि न आहे हक़ीक़त में कुझु बि न आहे जेको वजूद ई जेको ज़हनी सुकून ज़हनी दिलि खे सुकून मोहबत प्यारु जेको आहे न जेका पहिरीं ज़िंदगी हूंदी जॾहिं मुंहिंजो नालो न हूंदो हो ऐं मां उन ज़िंदगी में इलाही ख़ुशि हूंदो हुउसि हालांकि मुंहिंजी नॉर्मल ज़िंदगी हूंदी इहो हूंदो त केरु मुंहिंजो दुश्मन हूंदो हो केरु मूंखे तकलीफ़ूं न ॾींदो अॼु असां ॼण हुननि जे तकलीफ़ुनि जे लाइ ॼण आर्टिस्ट थियाऊं त असां हुननि जे तकलीफ़ुनि लाइ पैदा थियाऊं बहरहाल अलाह उन्हनि खे बि ख़ुशि पर अहिड़ियूं ॻाल्हियूं बि एतिरे हद ताईं माण्हू माना हिन जो आवाज़ु हिन जी माना केसर जी दुनिया हिन जी शोहरत ख़तमु कयो अञा ताईं त अलाह राज़ी आहे इंसान जॾहिं ताईं इतां सही आहे न अंदरां इंशाअल्लाह बिल्कुलु तेसिताईं जेको ज़ात आहे न उहो लोॾो बि अचणु कोन्हे बिल्कुलु इहो असांजो बि ईमान आहे माण्हू ओ हमेशह मां हिकिड़ो जुमिलो चवंदी आहियां लोगों का क्या समझाने दो उनकी अपनी मजबूरी शायदि उन्हनि वटि को कमु न हुजे बिल्कुलु सही थी सघे थो उन्हनि वटि इहो एक्टिविटी हुजे जीअण जे लाइ हज़रत अली अलैहिस्सलाम जेको माण्हू वियो चई साईं फिलाणो मूं ते सड़े पियो चई सड़े पियो इन खां मथे ॿी कहिड़ी सदा हुजेसि तूं ख़ुशि आहियूं सड़े थो बसि इहा इन खां वॾी सदा मां हुनखे बददुआ कहिड़ी ॾियां उन लाइ फ़ैसिलो कहिड़ो कयां उहो सड़े पियो न इहो काफ़ी आहे इहो आहे त बराए महिरबानी हर कंहिंखे पाण जहिड़ो इंसान सम्झो शयूं न ॾिसो उनजे पुठियां रोशनियूं न ॾिसो उनजे अंदरि कॾहिं लीहो पाए करे ॾिसो इहो असां सम्झाए सघूं था छो जो सम्झाणियूं त हेतिरा औलिया ॾेई विया पोइ बि माण्हुनि ते को फ़र्क़ु न पियो आहे मूं जहिड़ी छोकिरी वटि त शायदि लफ़्ज़ ई न हूंदा हाणे सखर शहर हूं त असां घुमंदा आहियूं मुमताज़ साहब पर अॼु तव्हांजे हिसाब सां घुमंदासीं जीअं तव्हां इन गिटियुनि में ॿाहिरि ऐं ॾिसूं त माण्हुनि जी तव्हां सां मोहबत यादगिरियूं संभाल कम ईंदे यादगिरियूं संभाल कम ईंदे मुंहिंजे साम्हूं जेका आर्टिस्ट वेंदा आहिनि उहे जेको ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि उन जे अंदरि खां मूंखे ईअं हिकु का शइ फील थींदी आहे छो जो मां हुननि जहिड़ी थी वेंदी आहियां ख़ुदि आर्टिस्ट आहियो न इन करे तव्हां वटि अहसासु आहे तव्हां ख़ुदि आर्टिस्ट आहियो ऐं आर्टिस्ट हमेशह नरम मिज़ाज हूंदो आहे ऐं बिल्कुलु नरम दिलि जो मालिक हूंदो आहे जेको बि आर्टिस्ट आहे कॾहिं बि त आर्टिस्ट सख़्तु दिलि न वेठो हूंदो सख़्तु दिलि आर्टिस्ट थी नथो सघे ऐं नरम दिलि में अलाह रहंदो आहे पत्थर दिलि में ख़ुदा बि न रहंदो आहे छा ॻाल्हि आहे मतिलबु अहिड़नि माण्हुनि सां जेकॾहिं असां दुश्मनियूं रखूं त मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे पाण सां असां वैर था कयूं हरू भरू जो अलाह
सभिनी खे ख़ुशि रखे अलाह इनखे वरी बि ख़ुशि रहो। सम्झ ॾींदो न अलाह साईं। तव्हां ख़ुशि हुजो, ॿियो आबाद ख़ैर आहे, हुजो। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। हाणे तव्हांखे वानी बि खणाइणी आहे मूंखे, पर थोरो थोरो दिलि थी चए सफ़र त तव्हां सां ॻाल्हियूं कयां, अच्छा। खोड़ सारी कचहरी कयां, पुछां तव्हांजा फेवरेट सेलिब्रिटी केरु आहिनि, तव्हांखे पाण खे कहिड़ो सिंगर वधीक थो वणे? हक़ीक़त में मूंखे सभु सुठा लॻंदा आहिनि सिंध में जेके बि आर्टिस्ट ॻाइनि था, सभु मूंखां सुठो था ॻाइनि। पर अलाह साईं तव्हांखे ओड़ी इज़त सां नवाज़े बसि मौला जो इहो करम आहे, मां त सभिनी खे पाण खां सुठो ई सम्झंदो आहियां। अच्छा, सिखिया वठंदा आहियो राग जी? राग जी सिखा मुंहिंजी रियाज़ वग़ैरह हलंदो आहे टाइम जे नौबत सां, पर रागनि खां तक़रीबन मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे इहा ॿुधायमि तव्हांखे पहिरियां बि सुवाल कयो, जवाबु ॾिनो त 17-18 साल 20 साल मां म्यूज़िक जी दुनिया खे ॾिना अथमि। मूंखे हर राग जी ख़बर आहे त हिन राग में कहिड़ी शेयर करणु खपे, हिन राग में हिन में धुन में कहिड़ो रिदम हुअणु खपे, सही ॻाल्हि आहे। हिन में छा सिस्टम थियणु खपे। ख़ुदि त कंपोज़र थी रहियो आहियां, शाइर थी रहियो आहियां, वॾनि मूसीक़रनि जो आइडिया पाकिस्तान जे वॾे मूसीक़रनि सां कमु कयो अथमि, त मूंखे हिकिड़ो सिखियो राग न आहे, पर हिकिड़ी गॉड गिफ्ट ज़रूरु आहे मूंखे अलाह जी तरफ़ां। न न उहो मूं पहिरीं बि ज़िक्र कयो ऐं लिंक में सिखण जी राग जी दुनिया वॾी आहे, सिखे माण्हू छा सिखंदो, सिखी तव्हां ॾिठो हूंदो केॾा वीचारा ख़ान साहब एॾो सुठो ॻाइण वारा सिखंदे विया हलिया, ऐं उन्हनि जी उहा कदर बि क़दर न थी उन्हनि जी। ऐं पर इहे असांजा लिसनर बि आहिनि न, जेकॾहिं लिसनर सपोर्ट था कनि त पोइ ॻाल्हि ख़तमु थी वई आहे। पोइ मतिलबु माण्हू चए त पोइ बि माना हिनखे सिखी अचिणो पए, ठीकु आहे। मूंखे शायदि मुंहिंजी होस्टिंग एॾी सुठी कोन्हे, अलाए केतिरा अदीब केॾा वॾा वॾा जेके होस्ट वेठा आहिनि जंहिं वटि अलाए छा आहे अदब ॻाल्हाइण जे लाइ, पोइ बि अलाह साईं हिकिड़ी नंढड़ियुनि शयुनि खे असांखे इज़त ॾेई थो छॾे, त पोइ उहो माना ॿिया माण्हू चवनि, उहो अदब वारो माण्हू चए त हा रुबी खे एतिरी छो ॾिनी आहे, हिन ॻाल्हाइण नथो अचे, त ही मथे खां कनेक्शन हूंदो आहे, उन में सिखिया इहे सभु शयूं कुझु बि न हूंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे, बिल्कुलु हीअ अलाह जी तरफ़ां हूंदी आहे। जेको सिखण त हाणे केतिरो सिखियल उस्ताद माण्हू आहिनि, वीचारा मूंखे ईंदा आहिनि ॻाईंदा आहिनि, मां हुनखे वञी नज़र नियाज़ बि ॾींदो आहियां, दुआ बि वठंदो आहियां, पर उहो चवंदा आहिनि पोइ मूंखे चवंदा आहिनि बाबा मौलाई तुंहिंजे भाग खे सलाम आहे, दुआ कंदा आहिनि। मां सभिनि जी इज़त कंदो आहियां ऐं हर आर्टिस्ट जी इज़त कंदो आहियां। कुझु माण्हुनि जे हथ में रेखाउनि में अलाह साईं अहिड़ो लिखियलु हूंदो आहे जो मिटी खे बि हथ लॻाईंदा आहिनि, छुहंदा आहिनि त उहो सोन थी पवंदी आहे। जी जी हू अलाह जी तरफ़ां हूंदो आहे, कुदरत जी हूंदा आहिनि तरफ़ां। अलाह जी तरफ़ां इंसान। कुझु जो असां अहिड़ा बि शाइर ॾिठा जिन सालनि खां ॻाइनि था, पर हू उन्हनि जी शाइरी में बि पज़ीराई न थी सघी। तव्हांजा कलाम जेके तव्हां लिखिया आहिनि उहो ई ॾाढा मशहूरु थिया आहिनि। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं मूंखे शाइरी में बि तमामु घणी इज़त ॾिनी, ॻाइण में बि ॾिनई, नेकनियत सां पंहिंजी महिनत सां जेको बि कमु कयो मूं पंहिंजी दिलि सां कयो। तव्हांजो पसंदीदा फनकार केरु आहे? फनकार सभु सुठा आहिनि, जेकॾहिं मां कंहिं हिकिड़े जो नालो खणंदो विया सुबुह ते वरी कावड़िया वरी साॻा ई फेसबुक ते वेठा कमेंट थींदा मुंहिंजे कलाम ते। हिन करे नालो खे ॿी वॾी सेलिब्रिटी खणिजे, जीअं असां चवंदो मैडम आबदा परवीन, कोई हुनजो कॉम्पिटिशन बि नथो करे सघे। न हक़ीक़त तमामु असांजा शमन मीर अली साहब तमामु सुठो आर्टिस्ट आहे, सीनियरनि में नो डाउट। मंज़ूर सिकरणी साहब तमामु सुठो ॻायो, वरी मूंखे वणंदो आहे बिल्कुलु, मंज़ूर साहब इलाही वणंदो आहे, शमन मूंखे इलाही वणंदो आहे, उहो बि वणंदो आहे मूंखे बिल्कुलु। उहो तमामु जो हिकिड़ो सीनियर आर्टिस्ट आहे, हुन सां मूं ज़िंदगी जा पल गुज़ारिया आहिनि, हुन सां मुंहिंजी मोहबत बि आहे। उन्हनि जे लाइ बि तव्हां उहो मूंसां इलाही प्यारु कंदो आहे, मां हुन सां कंदो आहियां, अॼु बि मिलंदा आहियूं जिथे उहे ई बचपन अहिड़ियूं हरकतूं ॻोल्हे लहंदा आहियूं, जेकॾहिं हुनखे टाइम हूंदो आहे त हैदराबाद में मूंखे कॉल कंदो आहे, जे किथे विच ते पुॼी वेंदा आहियूं त उते वरी पाण मिलंदा आहियूं। ईअं काफ़ी आर्टिस्ट आहिनि मुंहिंजा जेके बि आहिनि, तमामु ऐं नंढा फनकार खां जेतिरा बि आहिनि फनकार, सभिनि सां मुंहिंजी मोहबत हूंदी आहे। के वरी पंहिंजे लाइ बेहोश हूंदा आहिनि त पोइ उन्हनि ते सही तबियत बि नथी मिले, हरूभरू मां उन्हनि सां मुंहिंजी बि न लॻंदी आहे, उन्हनि सां मुंहिंजी बि न लॻंदी आहे। असां फ़क़ीर माण्हू आहियूं, जेको मोहबत इज़त ॾींदो आहे, नंढो आर्टिस्ट हुजे त बि असांजी अखियुनि ते हूंदो आहे, वॾो हुजे त बि उहो असांजे लाइ उहो बुज़ुर्ग आहे, क़ाबिल एतिराम आहे, असां उनजी इज़त कंदा आहियूं। इहा सुठी ॻाल्हि आहे, इज़त करणु सिखी आहे, इज़त वठण बि सिखी आहे ज़िंदगी में। इहो ऐं फीमेल सिंगर ही मथां खां सवाल आयो आहे मूं ॾे घुमी करे, फीमेल सभु सुठियूं आहिनि, कोई मोस्ट फेवरेट हुजे, सुठी लॻंदी हुजे। हीअ माशाअल्लाह सनम मारवी तमामु सुठो थी ॻाए, हा वॾी सनम इलाही तमामु हिकिड़ी बहितरीनु आर्टिस्ट आहे, असांजी हिकिड़ी सिंध जो नालो पूरे पाकिस्तान ताईं उन आंदो आहे, बेशक बेशक, उहो तमामु सुठो थी ॻाए। हा मैडम आबदा परवीन खां पोइ अगरि के उनखे काउंट कयो थो वञे त ऐं उहो तबियतनि बि सुठी आहे, मूंखे उहो तबियतनि बि वणंदी आहे, मौलाइण आहे। हा मौलाइण आहे, उनजी बि तबियत असां वांगुरु आहे, फ़क़ीरी तबियत अथसि। अच्छा, तबियत जो इलाही दारोमदार आहे हिन दुनिया में, किथे बि पहुचण जे लाइ, किथे बि कहिड़ो बि डिपार्टमेंट हुजे, कहिड़ी बि जाइ हुजे,
उहो तबियत इलाही काउंट थी मेन तबियत आहे मेन बिल्कुलु शयूं, बिल्कुलु नियतूं तबियत। तबियतूं इहे तालुक रखनि थियूं कामयाबी सां जेतिरी नाज़ निवड़त तव्हां में हुजे ओतिरो ई माण्हू कामयाब आहे बिल्कुलु सही था जेतिरो तव्हां अना करे छॾी त न आई एम द बेस्ट मां त पोइ अलाह साईं खे बि इहा शइ त पसंदि ई न न आहे आहे पसंदि बिल्कुलु त माण्हुनि खे किथां पसंदि ईंदी जॾहिं अलाह साईं खे इहा शइ पसंदि न आहे त असां जॾहिं माण्हुनि खे छा न पसंदि ईंदी पसंदि बिल्कुलु सही ॻाल्हि त इहे शयूं बि सोचे सम्झनि ऐं इहो बि आर्टिस्ट जी हिकिड़ी मेन कामयाबी जो राज़ बि इहो ई हूंदो आहे या शायदि हाणे जेके न्यू उभरंदड़ आहिनि उन्हनि खे कुझु चओ त बाबा छा तबियत पंहिंजी रखनि ताकी उन्हनि खे ख़बर पए छे त हमेशह ॾिसो न ख़ाली दिलो वॼंदो आहे जॾहिं भरियल हूंदो आहे न जेको उनखे तव्हां खड़काईंदव न वॼंदो दिलो हुजे मटको हुजे ख़ाली हूंदो ख़ाली हूंदो उहो वॼंदो आहे जेको इंसानु ख़ाली हूंदो आहे जेको कुझु बि न हूंदो आहे न उहो ई ईअं कंदो आहे हू उर्दू में बि चवंदा आहिनि न जेके को सुञाणींदो बि न आहे पोइ हरू भरू जी फुशर हरू भरू जी बसि दिमाग़ ख़राबु उर्दू में उन्हनि जे लाइ माण्हू उनखे तव्हां केतिरो बि सम्झाईंदव न उनखे अकुलु न ईंदो उन लाइ ॻाल्हाइण ई फुज़ूल आहे वो कहावत चवां पई कहते हैं अकड़ ते तो मुर्दे हा अकड़ उन्हनि में हूंदी आहे असां इंसान आहियूं हा, असां बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त मतिलबु हलंदड़ आहियूं जान आहे बिल्कुलु ऐं चवंदा आहिनि जेकॾहिं इंसान में अहसासु न आहे त सम्झो हू ज़िंदा ई न आहे हू मरी चुको आहे इहे मुंहिंजे ख़्याल में नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब जा आहिनि ॿोल मूं शायदि किथे पढ़िया हुआ जी जी त जेकॾहिं इंसान जे अंदरि अहसासु न आहे त सम्झो हू कॾों को मरी मरी चुको आहे चुको आहे त इहा शइ जेकॾहिं आहे त इंसानु सभु कुझु आहे नाज़ निवड़त आहे इज़त ॾियो था त बदिले में तव्हांखे इज़त थी मिले बिल्कुलु इहा पाण ताईं आहे बिल्कुलु पंहिंजी तबियत ताईं आहे हाणे न मां तव्हां सां एटीट्यूड कयां त तव्हां बि चवंदो यार मां बि मुमताज़ आहियां मां बि मुमताज़ मौलाई आहियां हीअ छोकिरी मूंखे एटीट्यूड थी ॾेखारे त मां छो न ॾेखारियां सही ॻाल्हि इहो गिव एंड टेक Give and take आहे बिल्कुलु जेको ॾींदो उहो वठंदो उहो वठंदो हमेशह खां नंढपण खां असां किताबनि खां वठी नानियुनि ॾाॾियुनि खां वठी असां पंहिंजे माउ पीउ खां इहो सिखंदा ईंदा आहियूं त जेको ॾींदो उहो वठंदो वठंदो। त पोइ इहे शयूं छा जूं इहे न हुअणु खपनि इहो न हुअणु नॉर्मल ज़िंदगी बहितर हूंदी आहे प्यार मोहबत इख़लाक़ वॾे में वॾी शइ हूंदो आहे इख़लाक़ ज़रूरी आहे फेवरेट शाइर कहिड़ो आहे शाइर माशाल्लाह सभु सुठा आहिनि अनवर कमराणी मूंखे तमामु सुठो वणंदो हो मरहूम उनजी शाइरी ॾाढी सुठी थी ज़ुल्फ़कार मंगी बि सुठो आहे जो वहीद अकड़ो साहिब बि सुठो थो लिखे बाक़ी असांजा जेके हींअर जेको नई टही में आहिनि हाजी बि जतोई पढ़ियल मुगेरी असांजो वरी हींअर ॿियो बि शाइर आहे प्यारो हिकिड़ो असगर मुगेरी पाटरे वारो जंहिंजो गानो आहे पायां बोस्की जा जोड़ा हा उहो पायां तमामु बोस्की जो सुठो। जोड़ो केतिरनि ते हलियो इलाही हिट थियो तव्हांजो बख़्तलाए साहिब बि सुठा गीत लिखंदो आहे असांजो दोस्त आहे शाहरुख साहिब अच्छा शाइरी जी सिलेक्शन तव्हां पाण कंदा आहियो जी हा सोचे सम्झे या हा बसि गीत सभु लिखी ईंदा आहिनि पोइ उन में वेहंदो आहे ज़ुल्फ़कार मंगी आहे वहीद हिकिड़ो आहे इहे असां टई वेहंदा आहियूं पोइ उन में थोरी घणी जॻह उन में सेटिंग करणी हूंदी आहे सभिनी शाइरनि जा गीत अॻियां आणींदा आहियूं त हीअ सुठो आहे 2 गीत वरितासीं 4 वरितासीं उन मां हिकिड़ो हुनजो सिलेक्ट थियो 2 थिया पोइ वेही थोरो उन्हनि खे सेटिंग असां कंदा आहियूं शाइरी कहिड़े क़िस्म जी वणंदी आहे रोमांटिक या सैड छा त हींअर रुगी रोइण बि सही न आहे शादियुनि में वञूं ख़ुशी में उते अहिड़ा पार कढूं माण्हुनि खे परेशान कयूं प्यार मोहबत जा गीत बि हुजनि कुझु गमगीन बि हुजनि घणा प्यार काफ़ी असांजा फनकार वठी जो पिटको शुरू कयूं शादियुनि में ॻाइनि हिकु मोह ख़राबु ॿियो रोअण जहिड़ा कलाम हा न न उहो अजीब आहे कंहिंखे वणंदो सुठो सही था चओ उहो 1-2 सॉन्ग हुजे ठीकु आहे हिकु हुन गीत हुजे, हा, वीडियो बिल्कुलु। मतिलबु अगरि 10 सॉन्ग आहिनि त हुन में 2 सॉन्ग तव्हां गमगीन करे छॾियो 8 गमगीन, हा, सही ॻाल्हि आहे बिल्कुलु प्यार मोहबत जा ज़ाहिरी आहे हिकिड़ी शादी आहे उते घोट कुंवारा कुझु गीत अहिड़ा हुजनि जेके उन्हनि ते सूट कनि पब्लिक ते सूट कनि ॿुधण वारनि खे उते न उनखे सुठो लॻे मुंहिंजी मैयत ते वेही उते वेही चई माण्हू त तोखे सारे सारे नेठियो गुज़ारे त पोइ माण्हू छा चवंदा चवंदा फीस वापसि कर तूं घर वञ बाबा असांजी ज़िंदगी स्टार्ट थी आहे तव्हां हाणे खां इहे कमु स्टार्ट करे ज़ाहिरी आहे शाइरी अहिड़ी शइ आहे जेका जीअं दुकानदारी हुजे हिकिड़ी दुकानदारी आहे जीअं दुकान में हर आइटम माण्हू खे रखिणो थो पए त एल्बम में हर गाना रखणा पवंदा आहिनि असांखे इन में प्यार जा मोहबत जा ख़ुशी जा विछोड़े जा ॾुख जा सभु हुजे सभु रखणा पवंदा आहिनि फ्लेवर हुजे फ्लेवर हा हिकिड़ो गुलदस्तो ठाहींदा आहियूं जंहिंमें हर शइ माना हर गुल हुजे हा हर गुल हुजे जीअं मार्केट में अचे सभु खे सुठा लॻनि सही मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे एल्बम तयारु कंदो आहियां जॾहिं चवंदो आहे हर वैरायटी हुजे
हर हिसाब जो कीतो हुजे। हर हिसाब जो ऐं हा, असांखे पंहिंजे पाण जे लाइ थोरी ॻाइणो आहे, असां ॿियनि जे लाइ था ॻायूं, असां कमु कयूं त ॿियनि जे लाइ पंहिंजे लाइ था कयूं न, जेको बिल्कुलु उन्हनि खे पसंदि उनखे अचे। आहे पब्लिक जी चॉइस खे ॾिसणो आहे न, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं त पोइ पब्लिक ताईं माण्हू न रहंदो। न रहंदो। जेकॾहिं कुझु बोल थी वञे पायां बोस्की जा जोड़ा, बाबा डायरेक्टर साहब जी फरमाइश पई अचे, पायां बोस्की जा जोड़ा। अच्छा, पाए लाकेटो लखन वारो, ॿधो बाह में सॻो कारो, सीगार क्या ॾींहुं सारो, जीअं तोखे लॻा प्यारो, पायां बोस्की जा जोड़ा, पायां बोस्की जा जोड़ा। थकल ॾाढो आहियां। न न को मसलो कोन्हे, तव्हां राति रोज़ फंक्शन ॿ टे आवाज़ थोरो फ्रेश न आहे, जेको हाल आहे। पर इंटीरियल में वेंदा आहियो वधीक फंक्शन ते, या वधीक ॿाहिरि कंट्री में बि हूंदा आहिनि फंक्शन? न ॿाहिरि बि वेंदो आहियां, दुबई तक़रीबन मुंहिंजो हर साल शो थींदो आहे। दुबई वियो आहियां, सऊदी में उमिरो करे आहियां, ॻाइण जे मूड सां न वियो आहियां, न कॾहिं ॻाइण वेंदुसि हुते। वेरी हा, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, कॾहिं सऊदी में कॾहिं बि न ॻाईंदुसि। मूंखे ऑफर आई आहे, इलाही पैसनि जी ऑफर आई हुतां शो करण जी जिद्दा में। हाणे त एतिरे हद ताईं चऊं साईं, हाणे जिद्दा मके में सिनेमाऊं खुली वियूं आहिनि, हीअ थी वियो आहे, हाणे शो कयो तव्हां जी। मुंहिंजो कुझु बि थिए, मुंहिंजो जेको इरादो आहे, मुंहिंजो यकीन आहे, मूंखे न आहे हुते ॻाइणो। हा, न आहे ॻाइणो। हू जाइ घुरण जी आहे, उतां घुरण वञो। उते बि माण्हू पिने वञी त पोइ फ़ाइदो कहिड़ो? छा ॻाल्हि आहे? उते वञी अलाह खां कुझु ॿियो कुझु घुरे न माण्हू, त उहो बहितर आहे। हुन जॾहिं एतिरो नवाज़ियो आहे त वरी उते बि वञी करे उनखे विसारे छॾे माण्हू सुठो न आहे। न न, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, तमामु ज़बरदस्त। मुंहिंजे ख़्याल में हाणे लंच जी तरफ़ हलूं, बुख लॻी वई आहे। हलो भला। हाणे सखर शहर हूं त असां घुमंदा आहियूं ममता साहब, पर अॼु तव्हांजे हिसाब सां घुमंदासीं। हा, बिल्कुलु। जीअं तव्हां इन गिटियुनि में ॿाहिरि ऐं ॾिसूं त माण्हुनि जी तव्हां सां मोहबत। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे घुमाईंदासीं। अचो। मूंखे यादि आहे, मां जंहिं टाइम शाइरी कंदो हुउसि त हुन फ़ोन ईंदा त फ़ोन खणी ऐं उहो रिसीव PTCL जो दौर हूंदो, माना एॾियूं ॻाल्हियूं ईंदियूं, एॾियूं ॻाल्हियूं ईंदियूं जो खणी फ़ोन ईअं रिसीवर खणी ज़मीन ते हणंदो, यार मां बेज़ार थियो अची न। मूं हुनखे हिकिड़े दफ़े चयो, मूं चयो उन ॾींहं जे लाइ जो बि इंतज़ारु कर, मतां तूं उन फ़ोन खे ॾिसी कंहिंजो फ़ोन न अचे। यादगिरियूं संभाल कम ईंदे, यादगिरियूं संभाल कम ईंदे। ममता साहब, पहिरीं जॾहिं ईअं ई घुमंदा हूंदो इन्हनि रोडनि रस्तनि ते, पहिरीं वधीक मज़ो ईंदो हो जिथे किथे पहुची वेंदा हुआ, कंहिं शइ जो डपु ख़ौफ़ न हूंदो हुयो। ऐं डपु ख़ौफ़ त ख़ैर हाणे बि न आहे, पर हाणे इहो आहे त माण्हुनि जो घेराव थी वेंदो, इर्द गिर्द माण्हू ई माण्हू। हा, बिल्कुलु ख़ुशी थींदी आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे, चवंदो आहियां इहो बि अलाह जो करम आहे। जंहिं टाइम हिन गलनि में मां घुमंदो हुउसि, केरु माण्हू बि कोन सुञाणींदो। कॾहिं बाइक ते हूंदा हुआसीं, कॾहिं रक्शे ते हूंदा हुआसीं, कॾहिं सुज़ुकी ते चढ़ी पवंदा हुआसीं। माना अॼु थकिल ई विया आहिनि। शुक्र शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे यादि आहे, मां जंहिं टाइम शाइरी कंदो हुउसि त हुन फ़ोन ईंदा त फ़ोन खणी ऐं उहो रिसीव PTCL जो दौर हूंदो, माना एॾियूं ॻाल्हियूं ईंदियूं, एॾियूं ॻाल्हियूं ईंदियूं जो खणी फ़ोन ईअं रिसीवर खणी ज़मीन ते हणंदो, यार मां बेज़ार थियो अची न। मूं हुनखे हिकिड़े दफ़े चयो, मूं चयो उन ॾींहं जे लाइ जो बि इंतज़ारु कर, मतां तूं उन फ़ोन खे ॾिसी कंहिंजो फ़ोन न अचे। तीअं असां उहो दौर वरी उन जो ॾिठोसीं। ईअं न हूंदो आहे त अलाह जे तरफ़ां जेका इज़त मिले उनखे संभाले हलिजे। ठीकु आहे, इन्हनि चाहींदड़नि सां ई सभु कुझु आहे। उन इहे वीचारा असांखे ख़र्च करे, लख रुपया ख़र्च करे फंक्शन में घुराइनि था, इज़तूं ॾियनि, मान ॾियनि, गुलनि जूं वर्खाऊं कनि, ॼण को ईअं लॻे ॼण को मिनिस्टर आयो आहे, को पीर, को अमीर, को सरदार आयो आहे। उन खां वधीक इज़तूं असांखे ॾियनि। असां उन्हनि खे कुझु बि न उन्हनि असां कुझु न ॾियूं, असां उनखे मोहबत बि न ॾियूं, हुन सां मुर्की ॻाल्हायूं, बिना सेल्फी बि न कढायूं, चऊं धिका ॾियूं त परे थियो, हीअ थियो, हू थियो, त इहा मुंहिंजे ख़्याल में सुठी ॻाल्हि न आहे।
इहो हर आर्टिस्ट खे मुंहिंजो पैगाम आहे, ईअं थियणु न खपे। मतिलबु अलाह जॾहिं इज़त ॾिए त उनखे थोरो संभाले हलिजे। ॾिसो सभु माण्हू तव्हांखे ॾिसनि अच्छा, पिया, अच्छा। हुननि जी दिलि रूह ख़ुशि पई थिए। हा बिल्कुलु, इहो ई त कमु आहे असांजो, इहो कमु माण्हुनि आहे। खे ख़ुशि करणु, बिल्कुलु। हुननि खे सुकून ॾियणु। ऐं जॾहिं शोज़ वग़ैरह में वेंदा आहियो, वधीक करे तव्हां चयो त तव्हां इंटीरियर में ई घणा शोज़ वग़ैरह ई कंदा शहर आहियो। में बि ऐं बराड़ी में बि, शहरनि में तक़रीबन घणा थींदा आहिनि। पैन वधीक ॿार आहिनि, कहिड़े क़िस्म? बराड़ी में घणो जुनून आहे मुंहिंजो। अच्छा, हा, शहर में बि तमामु घणा आहिनि, शहर में बि इलाही आहिनि, बराड़ी में अञा माना वधीक हूंदा आहिनि। उहे जुनून जी हद ताईं माना प्यारु कंदा आहिनि। शहर में माना बि तमामु घणो प्यारु कंदा आहिनि। हे वाहिद आर्टिस्ट आहिनि जेके बराड़ी खां वठी यूनिवर्सिटी ताईं मूंखे ॿुधो वेंदो आहे। ऐं तव्हांखे वधीक यूनिवर्सिटी जा छोकिरा यंग घणो पसंदि कंदा आहिनि, तमामु। असांजा जेके बर्गर छोकिरा आहिनि उहे घणो पसंदि कंदा आहिनि। छोकिरा वधीक पसंदि कंदा आहिनि। सॉन्ग तव्हां इलाही। आशिक़ उहो सभिनी जे दिलि में हिकिड़े न किथे लिखियलु हूंदी आहे हिकिड़ी शइ। असां हुनखे सवली ॻाल्हि करे ॾींदा आहियूं न। हरू गैर में जॾहिं शाइरी खे सम्झण में टाइम लॻे, ही थिए हू थिए, इहो न हूंदो आहे कमु पंहिंजो। चवंदा आहिनि दुनिया में अहिड़ो कोई कुझु बि शख़्स न आहे जंहिंखे कॾहिं मोहबत न थी हुजे, ऐं तव्हां हमेशह इहो सॉन्ग ॻाईंदा आहियो त कॾहिं थी मोहबत? मोहबत खां सवाइ कुझु बि न आहे, ज़ाहिरी आहे मूं मोहबत कई। मंज़िल मिली? न, मंज़िल इश्क जी मिलंदी आहे त इश्क उहो न हूंदो आहे। इश्क जी मंज़िल न मिले त उन इश्क जो एतिराम बि हूंदो आहे, उन इश्क जो एहसास बि हूंदो आहे, उन इश्क जो क़दुरु बि हूंदो आहे। हिकिड़ो गुल आहे, बाग़ में बीठो आहे, तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो, तव्हां उनखे पटींदव, पटण खां पोइ ख़ुशबू वठंदव, उहो सुकी वेंदो, तव्हां उछलाए छॾींदव। इश्क हासिलु न थिए न, उन इश्क जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। इश्क हिकु दफ़ो थींदो आहे या बार बार थींदो आहे? कॾहिं कॾहिं अहिड़ी दिलियूं हूंदियूं आहिनि माण्हुनि खे जेका हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि हुस्न परस्त, जेके सुठी शइ काई बि ॾिसंदा आहिनि हुनखे सुठी लॻंदी आहे। त मुंहिंजी तबियत ईअं ई रही आहे त मां बि हुस्न परस्त आहियां, बिल्कुलु सुहिणो माण्हू मूंखे सुठो लॻंदो आहे। सुहिणा माण्हू, सुहिणा चहिरा सुठा लॻंदा आहिनि, मगर इश्क मोहबत जेका थी हिकिड़ो दफ़ो ई थी, पोइ जंहिंसां थी हिकिड़ो दफ़ो ई थी। हिकु दफ़ो ई थी? हा, हिकु दफ़ो ई थी। मतिलबु हिकु दफ़ो ई थियो त बसि थियो, उन खां पोइ कॾहिं बि न? वरी कोन थियो, वरी कबो बि न। थींदो आहे, कयो वेंदो आहे? थी वेंदो आहे। ऐं तव्हां छा चवंदव त मतिलबु ही थी वञणु घुरिजे, हुनजी शिदत में एतिरे हलियो वञे त इंसान जी ज़िंदगी आसान थी थिए या बाद में मुश्किल थी वञे, ॾुखियायूं वधीक ॾुखियायूं आहिनि, मुश्किलातियूं आहिनि, न थियणु घुरिजे? ही तकलीफ़ ज़्यादा शइ आहे। इश्क मोहबत तमामु ॾुखी शइ आहे। माण्हू इलाही शयुनि खां डिस्टर्ब थी थो वञे, फैमिली खां, पंहिंजनि रिश्तनि खां, दोस्तनि खां घणो परे हलियो थो वञे इन मसइले में। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी ते कोई किताबु लिखियो वञे त उन जो टाइटल छा हुजे? हिकु आशिक़ हज़ार सदमा। हिकु आशिक़ हज़ार सदमा। हज़ार सदमा, इहो हुन जो टाइटल हुजे, सब टाइटल इहो हुजे। टाइटल इहो हुजे। माना इन में सभु शयूं अची वियूं? सभु शयूं अची वेंदियूं। तां साहब थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो ऐं एतिरी मोहबत ॾिनी। यकीन मञो तव्हां सां मिली करे इलाही सुठो लॻो। इहे तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी आयो, तव्हां असां वटि आयो असांजे ग़रीब खाने ते, तव्हांजा बि लख एहसान, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं माशाल्लाह अलाह साईं तव्हांखे एतिरो नवाज़ियो आहे, असांखे सम्झ में ॻाल्हि कोन पई आई त तव्हांखे कहिड़ो गिफ्ट ॾियूं, पर पोइ बि हिकिड़ो नंढिड़ो गिफ्ट मुंहिंजी तरफ़ां, KTN टीम जी तरफ़ां तव्हांजे लाइ। थैंक यू।
इनखे क़बूल कयो ई अल्लाह अल्लाह गिफ्ट न आहे असांजी मोहबत आहे बिल्कुलु बिल्कुलु ही मोहबत तव्हांजो हमेशह यादि रहंदी थैंक यू सो मच यादगिरियों संभाल कम